आओ हिते घणे 15 रुपया घणो था वठनि कटे ते साईं? हिते 15 रुपया था वठनि कटे ते लाई साईं 15 रुपया या कंहिं मुक़ररु करे? इंचार्ज केरु अथनि मज़दूर गोदाम जो? हा पोइ सर मज़दूरनि जो इन गोदाम जो कंहिंजो वास्तो आहे? मिसाल आहे मज़दूर बि कंहिंजे सरकारी गोदाम आहे, चार्ज त कंहिंजी हूंदी न, त ईअं कीअं हूंदी? हा मजदूर जो गवर्नमेंट जे जेको आहे वरी छा कयो आहे, अहिड़ो त हिननि गेम खेॾी आहे, मां तव्हांखे ॿुधायां त वॾा शातिर आहिनि अलाह जो कसम आहे। माना पीपल्स पार्टी जा माण्हू हुकूमत में वेठल शरीक माना अहिड़ा शैतानी दिमाग़ वारा आहिनि जो वेठे हर क़िस्म जो अहिड़ो माना घुमाए घुमाए पॉलिसी ठाहींदा जंहिंमां हू करोड़े रुपया करप्शन करे सघनि। अस्सलाम वालेकुम साथियो, छा हाल आहिनि? मां अवांजो होस्ट कमांडो पंवर तव्हां सां मुखातिब आहियां। मां अॼु तव्हांखे पीपल्स पार्टी जी सिंध गवर्नमेंट जो हिकु खुराक खाते जो नओं खुलियल करप्शन जो चैप्टर जेको मां उन हवाले सां तव्हांखे कुझु आगाही ॾियणु चाहियां थो। मूंखे अॼु इंतिहाई अफ़सोसनाक ऐं हैरतनाक जेको आहे इंकिशाफ़ थियो आहे मुंहिंजे साम्हूं। मां जॾहिं मदेजी सेंटर जो दौरो कयुमि, विज़िट कई एज़ ए मीडिया पर्सन, त मां उते ॾिठो त जेके गवर्नमेंट जा जेके खुराक खाते जा अमलदार आहिनि, हिकु त उते मुख़्तलिफ़ तरीक़नि सां माण्हुनि खां पैसा वठनि था, ऐं ॿियो जेको आहे जेको वॾे पैमाने ते जेका सिंध गवर्नमेंट आहे खुराक खातो आहे, उन हिकिड़ो अहिड़ो मैकेनिज़म ठाहियो आहे, तरीक़ेकार ठाहियो आहे जंहिंसां करप्शन आराम सां ऐं आसान तरीक़े सां थिए। उहा सवनि जी न, हज़ारनि जी न, लखनि जी न, बल्कि किरोड़नि जी करप्शन, किरोड़नि खां बि अञा मथे जेको आहे थो थी। उहा इन तरीक़े सां त हिननि जेको बारदानो मुक़ररु कयो आहे, पहिरियां ईअं हूंदो त सरकारी बारदानो हूंदो, सरकारी स्टैम्प सां हूंदो, किथे बि उन बारदाने सां कणिक कंहिं बि प्राइवेट कंहिं सेंटर ते नज़र ईंदी, या हिकु सेंटर खां ॿिए सेंटर ते, या हिकु शहर खां ॿिए शहर मुंतक़िल थींदे, या हिकु मुल्क खां ॿिए मुल्क मुंतक़िल थींदे किथे पकिड़िजी पवंदी हुई त ॿोरे तां ख़बर पवंदी हुई त हीअ जेको आहे सरकारी कणिक आहे, गोदाम मां निकितल आहे, या सरकारी कहिड़े गोदाम मां निकितल आहे या प्राइवेट आहे। त हिननि हाणे छा कयो आहे, जो ॿोरा जेके आहिनि उहे सिंपल ऐं सादा ॿोरा आम दुकान तां तव्हां ख़रीद करे उन्हनि ते तव्हां उन्हनि में कणिक भरे वरी सरकार खे तव्हां विकिरो कयो। हाणे छा थींदो, जो हिन वक़्तु जेतोणीकि गवर्नमेंट जेको सरकारी अघु मुक़ररु कयो आहे, चवनि था त 3500 रुपया सरकारी अघु मुक़ररु थियल आहे। हिन वक़्तु बि जेके प्राइवेट कारखानेदार आहिनि उहे बि 3500 में ख़रीद कनि था। पर मां सम्झां थो पियो त इहा महीने ॿिनि खां पोइ छा थींदो, जो इहा ई कणिक 4000 बि थी सघे थी, 4500, 5000, इवन ॿुधायो वञे थो पियो त 7-8 हज़ार बि मण बीह सघे थी। जेकॾहिं 7-8 हज़ार मण बीठी कणिक, त पोइ इहे ई छा कंदा त इहे जेके आहिनि जो गवर्नमेंट जे गोदामनि मां कणिक खणी वरी इहा खपाईंदा। हाणे जेको आहे वरी छा कयो आहे, अहिड़ो त हिननि गेम खेॾी आहे, मां तव्हांखे ॿुधायां त वॾा शातिर आहिनि अलाह जो कसम आहे। माना पीपल्स पार्टी जा माण्हू हुकूमत में वेठल शरीक माना अहिड़ा शैतानी दिमाग़ वारा आहिनि जो वेठे हर क़िस्म जो अहिड़ो माना घुमाए घुमाए पॉलिसी ठाहींदा जंहिंमां हू करोड़े रुपया करप्शन करे सघनि। हाणे तव्हां बिस्प जो ई प्रोग्राम ॾिसो न, त पहिरियां ATM हुयो, वरी पहिरियां पोस्ट ऑफिस जे थ्रू मिलंदा, वरी ATM हुयो, वरी हिननि जेको आहे HBL खे ॾिनो प्रोजेक्ट, वरी हाणे हिननि छा कयो आहे, जेको हारी कार्ड ॾिनो अथऊं, वरी हारी कार्ड वारनि खे चयूं त तव्हां जेका कणिक जमा करायो गवर्नमेंट फूड सेंटरनि में न आहे त तव्हांजो हारी कार्ड ब्लॉक थी वेंदो। वठ सट थी वई हुआ, जेके हारी कार्ड मिलिया आहिनि पंहिंजी पढ़ाई जेका आहे त कणिक सरकारी गोदामनि में उहा जमा करायो, भरमार लॻी पई आहे। वरी इन्हनि खे वरी कहिड़ो माना जेको आहे चकर हलायो अथऊं, वरी इन्हनि जेको हारी कार्ड होल्डरनि खे चयो अथऊं त तव्हां जेकॾहिं हारी कार्ड तव्हांखे मिलियल आहे 1 एकड़ जो, त तव्हां भली 5 एकड़नि जी तव्हां कणिक जमा कराए सघो था। माना उनजी का लिमिट कोन्हे, उन मां हथ तव्हांखे बोनस मिलंदो, वधीक तव्हांखे जेका शाबाश मिलंदी, वधीक तव्हांखे थी सघे थो इनाम बि मिले जेको आहे। अहिड़ी क़िस्म जी हिननि पॉलिसी ठाहे यरगमाल करे छॾियो आहे आम माण्हुनि खे, आम माण्हुनि जे ज़हननि खे, सोचुनि खे। पोइ छा थींदो, जो माण्हू वधि में वधि जेको आहे सरकारी, छो त रेट जॾहिं साॻियो आहे प्राइवेट बि
ऐं गवर्नमेंट में बि गवर्नमेंट जो पैसो मिलण बि ॾुखियो हूंदो आहे, प्रोसेस में अचे, बिल ठहे, बैंक में वञे त फलाणो आहे, ढिमकाणो आहे, टैक्स आहे, साईं मियां करणी पवंदी। हुते त जेको आहे त वेंदा आहिनि जेके प्राइवेट वापारी हूंदा आहिनि, उन्हनि जे धाबे सां वेंदा आहिनि, चांहि पीअंदा ऐं जेको आहे त उन्हनि जी मिठाइयूं खाईंदा, उन्हनि जूं चांहियूं बि पीअंदा ऐं पैसा बि उन महिल अञा बि एडवांस में वरिती वेंदा। कणिक मोकिलींदा थी पैसा ॾे हाल फ़िलहाल ख़र्चे जा। इन शइ खे छॾे करे हिकिड़ो झांसो ॾेई करे वधि में वधि जेका सरकारी जेको आहे सेंटरनि ते जीअं कणिक पहुचे, ॿोरा बि साॻा हूंदा प्राइवेट, ऐं उनखां पोइ छा हूंदो जो इन्हनि ई ॿोरनि में जॾहिं तव्हां किथे बि कणिक खपाईंदो, हिकु शहर खां ॿिए शहर मुंतक़िल कंदो, बि ख़बर ई न पवंदी त सरकारी कणिक थी वञे या कंहिंजी कणिक थी वञे, या कोई कारखाने वारे खे राति जो ट्रक जे करे तव्हां सरकारी सेंटर मां कढी करे भराए करे वरी किथे ॿियारींदो, वरी उतां को प्राइवेट माण्हू चवंदो मुंहिंजी कणिक आहे, काॾो ख़बर पवंदी त हीअ सरकारी कणिक आहे या प्राइवेट कणिक आहे। सो उन तरीक़े सां इंतिहाई ख़तरनाक क़िस्म जो जेको आहे हिननि मनसूबो जोड़ियो आहे, सिर्फ़ु करप्शन जो, मुल्क खे लुटण जो, आम माण्हूअ खे कहिड़े तरीक़े सां जासो ॾेई उन्हनि खे लुटिजे, उन्हनि मां जेका माल ऐं सरमायो जेको आहे निपोड़े निचोड़े ऐं पाण ॾे आणिजे। माना हिकिड़ा दिमाग़ वेठा आहिनि, वेही करे अहिड़ियूं पॉलिसियूं ठाहिनि था, ठाहे जीअं वेठा ई हुजऊं, माना माण्हुनि जा पैसा हेॾे निकिरंदा अचनि, उॾरंदा अचनि पाण वरितो असां ॾे। त माण्हू हाणे ॾिठो जंहिंखे हारी कार्ड मिलिया आहिनि उहे वीचारा परेशान आहिनि। कंहिंखे अगरि ज़मीन वाक़ई बि न आहे त उहो कंहिं भाउ खां, कंहिं ॿिए खां, चाचे मामे खां इलाद करे कणिक वठी माना मां पंहिंजे नाले ते इहा जमा करायां, वधि में वधि जेको आहे जमा करायो। वरी जिन खे हारी कार्ड होल्डर हुया उन्हनि खे जिन जो जेतिरी एकड़ ॼणायल आहे ओतिरी कणिक जो, त उनखां पोइ जेकर न ॾींदव त कार्ड ब्लॉक कया वेंदा। वरी हिकिड़ो मैसेज इहो हलायूं, वरी माण्हुनि में वटि सटि मची वई, कार्ड ब्लॉक न थी वञनि वारो कयो, कणिक जेको आहे पुॼाए। वरी उनखां पोइ छा कयो अथऊं त वरी ॿियो मैसेज हलायूं, तव्हां न ज़रूरी न आहे त तव्हां ओतिरी कणिक जो, उनखां वधीक बि कणिक ॾेई सघो था। तव्हांखे हारी कार्ड 1 एकड़ जो आहे, तव्हां 50 एकड़ जी बि माना कणिक ॾेई सघो था, तव्हांखे शाबाश मिलंदी, इनाम मिलंदो, तव्हांखे फलाणो ढिमकाणो, माना मुख़्तलिफ़ जेको आहे उन्हनि खे जेको आहे त हिकिड़ा सुहाना ख़्वाब ॾेखारे करे उन्हनि खां वधि में वधि कणिक सरकारी सेंटरनि ताईं पहुचाइणु आहे। हाणे इन सां जेको आहे मक़सदु को आवाम जी भलाई कान्हे का, मक़सदु सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु इहो आहे त जीअं वधि में वधि कणिक असां ॾे अचे, आम वापारियुनि ॾे न वञे, आम वापारियुनि खे पोइ वरी असां ॾियूं। हिकिड़ो माण्हू आम माण्हू बि कॾहिं कॾहिं ईअं कंदा न, स्टॉक करे वियो आहे, आम माण्हू वटि स्टॉक करण जी जॻह न हूंदी आहे। हिननि वटि त सरकारी अमलदार आहिनि, सरकारी मुलाज़िम आहिनि, उनखां अलावा सरकारी गुदाम आहिनि, सरकारी जायूं आहिनि, उन्हनि खे सॼो सारो सिस्टम बि आहे, मींहं खां, बरसाति खां, उस खां, गर्मीअ खां, उॾईअ खां बचण जा पूरा दाव पेच बि आहिनि त सेफ कणिक पई हूंदी। सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु 5 महीननि खां पोइ फी मण ते जेकॾहिं 500 रुपया कणिक थी वधे त मूंखे ॿुधायो त माना इहा 1000 टन कणिक जॾहिं जेकॾहिं इहा निकाल थींदी ऐं प्राइवेट जेको आहे वापारियुनि ॾे जेकॾहिं विकिरो थिए या ॿियनि मुल्कनि में, त मूंखे ॿुधायो त इहा केतिरा इहे जेको आहे त किरोड़े रुपया न बल्कि अरबे रुपया थी वेंदा। त मूंखे तव्हां इहो ॿुधायो त इहे जेकॾहिं गवर्नमेंट जे ख़ज़ाने में वञनि, अवाम जे फलाह बबूद ते ख़र्चु थियनि, तॾहिं बि पोइ बि त ठीकु आहे, माना सुठी ॻाल्हि आहे, माना अचीवमेंट थिए, इन क़िस्म जी पॉलिसी ठहे, अहिड़े क़िस्म जा दिमाग़ मुल्क ऐं क़ौम जे भले जे लाइ जेकॾहिं इस्तेमालु थियनि त पोइ त असां उन्हनि खे सलाम बि कयूं, सलूट बि कयूं, ख़ुशी बि महसूसु कयूं। पर इहे सभु जेको आहे त दिमाग़ सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु पंहिंजा खिसा भरणु, पंहिंजा पेट भरणु, पंहिंजा जाइदाद में महिलात ठाहिण जे चकर में मुल्क ऐं क़ौम जो सत्यानाश कयूं। ख़ासि करे सिंध सूबे खे तव्हां ॾिसो, एॾो माना हिननि यरगुमाल करे छॾियो आहे। गुज़िरियल 20 सालनि खां वठी मुसलसल हुकूमत में वेठा आहिनि, इक़्तिदार में वेठा आहिनि। सिंध जी जेका सूरत हाल आहे त सभई असां ॾिसूं था त हिते कहिड़ियूं जेको आहे त खीर जूं नदियूं वहनि थियूं। त उन हवाले सां मां सम्झां थो पियो त इन्हनि खे को मुआख़ज़ो करण वारो हुजे, इन्हनि खां को पुछाणो करण वारो हुजे, ऐं जेके कटा आहिनि उहे बाक़ाइदे गवर्नमेंट जा पंहिंजा कटा हुजणु घुरिजनि, उहे उन्हनि खे उन्हनि जो स्टैम्प साल उते लिखियलु हूंदो आहे, उनजे निशान जेके गवर्नमेंट जा मुतयन आहिनि उहे हुजणु घुरिजनि। गवर्नमेंट जो बारदानो क्लियर हुजणु घुरिजे, गवर्नमेंट जो बारदानो आम दुकाननि ते न मिलणु घुरिजे, गवर्नमेंट जो बारदानो जेको आहे प्राइवेट कारखानेदारनि ॾे न वञणु घुरिजे, ऐं गवर्नमेंट जो बारदानो वाज़ियो हुजणु घुरिजे। तव्हां त ख़बर पवे त हीअ गवर्नमेंट जी कणिक ख़रीद कयल आहे, हीअ प्राइवेट वापारियुनि जी ख़रीद कयल आहे। ऐं इन सां गॾोगॾु जेको आहे कणिक जेका आहे उहा
आवाम जे भले लाइ इस्तेमालु थियणु घुरिजे। मुल्क में पोइ वरी अटो महांगो थो थी वञे, कणिक जे अटे जी शार्टेज थी वञे, कणिक जी शार्टेज थी वञे, ऐं उनखां पोइ आवाम जेको आहे वॾो महांगो अटो ख़रीद करण ते मजबूर थो थी पवे।